सिंध हाई कोर्ट के हुकुम ते बैरिया टाउन इंतजामिया खिलाफ सिंधी वसंदियन ते कब्जे लाइ चढ़ाई जो केस दाख़िल कयो वियो। FIR में मलक रियाज़ जो नालो शामिल न कयो वियो आहे। मलीर जे गडाब थाने ते पुलिस ॻोठाणे अमीर अली गबोल जी दरख़्वास्त ते बैरिया टाउन इंतजामिया खिलाफ केस दाख़िल कयो। FIR में बैरिया टाउन के ऑफिसर समेत 200 जवाबदारन तो नामज़द कयो वियो आहे, जॾहिं त बैरिया टाउन के चेयरमैन मलक रियाज़ के नामज़द न कयो वियो। FIR में बैरिया टाउन के अमलदार एडमिरल रिटायर्ड अहमद हयात, कर्नल रिटायर्ड रफाकत, कर्नल रिटायर्ड खुर्शीद बुखारी, इंजीनियर मोहम्मद रियाज, मोहम्मद दानिश, सरफराज अहमद ॿिया शामिल आहिनि। FIR जे मतन में ॼाणायो वियो त ॼाणायल ऑफिसरनि जी अॻवाणी में ॻोठ थे बि चढ़ाई करे घर ॾाहे पट कया विया। औरतनि ऐं ॿारनि मथां तशदुद ऐं फुरलुट कई। होरा फरियादी अमीर अली गबोल जो चवणु आहे त मुंहिंजी गैर मौजूदगी में केस दाख़िल कयो वियो आहे। केस में कंहिं जा नाला शामिल न कया विया आहिनि, का ख़बर नाहे। ॿिए पासे SHO गडाब जो चवणु आहे त केस फरियादी जे ॾिनल बयान ते दाख़िल कयो वियो आहे। फरियादी खे बार बार घुराइण बावजूद न अचण ते संदसि कोर्ट में ॾिनल दरख़्वास्त जी रोशनी में FIR दाख़िल करे छॾी आहे। जांच शुरू कई वई आहे।